कंदकोट में मजलिस वहदतुल मुस्लिमीन पारां यौमुल कुद्स ऐं फ़लस्तीनी अवाम सां इज़हार यकजहती जे लाइ मदरसा इरशादुल सकलैन खां एहतिजाजी रैली कढी वई। रैली में शरीक अॻवाननि जे हथनि में प्ले कार्ड ऐं पेना फ्लेक्स हुआ, जेके शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां गुज़रंदे घंटाघर चौक पहुती, जिते मुज़ाहिरीन इसराइल अमरीका ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई। रैली में सियासी, समाजी, सिविल सोसाइटी जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरीन पारां इसराइल अमरीका जा झंडा बि साड़िया विया। हिननि चयो त इंसानी हक़ूक़ आलमी इदारा OIC सिक्योरिटी काउंसिल फ़लस्तीनी अवाम सां इंसाफ़ कनि। इसराइल ऐं मज़लूम फ़लस्तीन मथां ज़ुल्म करे रहियो आहे, पर इदारा ख़ामोश आहिनि। इसराइल अमरीका जी होड़ ते मज़लूम फ़लस्तीनी मथां ज़ुल्म करे पियो। इन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त मज़लूम फ़लस्तीनियुनि मथां ज़ुल्म करणु बंदि करे मुसलमान हिकु थी इसराइल जी जारियत ते आवाज़ उथारिनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधायूं त कंदकोट में मजलिस वहदतुल मुस्लिमीन पारां यौमुल कुद्स ऐं फ़लस्तीनी अवाम सां इज़हार यकजहती रैली कढी वई आहे। मुक़द्दस बैत खुदा